नाज़रीन, उस्मान छावड़ी जी यूसी डासूड़ी में गुज़रियल 25 सालनि खां मरमती कम न थियण करे समूरा रोड रस्ता तबाह थी विया आहिनि, जे सबबि रहवासी सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सनाउल्ला थेबो। जी बिल्कुल, मां नाज़रीन के बुधाइंदो हलां त यूसी डासूरी में गुज़रियल 25 सालनि खां को बि तरक़ियाती कम न हिते यूसी डासूरी जी अवाम हमेशह पीपल्स पार्टी के वोट ॾींदी रही आहे। हिते जेके चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि MP MN यूसी डासूरी के हमेशह नज़रअंदाज करे रहिया आहिनि। ऐं तव्हांखे कैमरा जे अक्स सां ॾेखारे रहिया आहियूं जेके यूसी डासूरी जेके रोड जेके हंधा हंधा उखड़ी चुका आहिनि ऐं हिते जेके रवासी जेके आहिनि उते अचु वञु लाइ खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त यूसी डासूरी कुदरती वसीलनि खां मालामाल आहे। हिते तक़रीबन यूसी डासूरी में 12 खां 15 तेल कंपनी जा खूह आहिनि, जेके हिते जेके तेल कंपनी में जेके मुलाज़िम जेके कमु करे रहिया आहिनि उहे टोटल ॿाहिरां अची आया आहिनि, उहे कमु करे रहिया आहिनि। हिते जेके मक़ामी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे मुसलसल नज़रअंदाज करे रहियो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां कंपनियूं जेके आहिनि वसीले जेके आहिनि उहे जेकी रॉयल्टी जेके DC रशीद अहमद ज़रदारी साहब खे मिलंदी आहे, जेके अञा ताईं हुन यूसी डासूरी ते को बि हिकु रुपयो ख़र्च न कयो आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त यूसी डासूरी में जेकी सरकारी अस्पताल जेकी ठही पई आहे, जेकी गुज़रियल 7 सालनि खां बंदि पियल आहे, उहा अस्पताल जेके उहा हिकु खंडराक जो ॾेख ॾेई रही आहे। हिते गुज़र टाइम पहिरीं DC रशीद अहमद ज़रदारी ख़ुदि हिते विज़िट करणु आयो, जंहिं हिते यूसी डासूरी अवाम खे चयो त तव्हांखे अस्पताल जेकी उहा कुझु ॾींहंनि में खोलाए ॾींदुसि, लेकिन उहा अञा ताईं अस्पताल जेकी उहा अञा ताईं बंदि आहे, जंहिंखे जेके मरीज़ जेके आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि ऐं जेके हिते रवासी जेके आहिनि उहे इलाज लाइ सख़्तु परेशान आहिनि। उहे हिते जेके मरीज़ जेके आहिनि उहे हिते टंडोलाए अस्पताल ॾे वेंदा आहिनि, जेके मरीज़ जेके रस्ते में दम ॾेई वेंदा आहिनि, जेके अस्पताल जेको खुलियल हुजे हा त उहे हिते जेके मरीज़ सही इलाज